मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं इशा जी नमाज़ का बाद में कुछ मानू वितर नमाज के तरजीह नथा ॾियनि, छा उनजो पढ़णु लाज़मी या ज़रूरी आहे? इशा नमाज़ का बाद में वितर नमाज लाज़मी आहे, ईअं सम्झो फ़र्ज़ जेतिरो वेलो थी रखे। तमामु असांजा नौजवान जेके इशा जो फ़र्ज़ सिर्फ़ु पढ़ी करे इन खां बाद में निकिता वेंदा आहिनि, हालांकि वितर नमाज़ न पढ़ण ते बंदे खे गुनाह मिलंदो। वितर नमाज एतिरो वेलो रखे जीअं फ़र्ज़ आहे। ॾिसो वाजिबात आहिनि, यानी फ़र्ज़ जे वाजिबात उन अमल खे चइबो आहे जेको फ़र्ज़ जे बिल्कुलु हेतिरो क़रीब हुजे। हे फ़र्ज़ आहे, हेतिरो हिन जे क़रीब आहे। बाक़ी सुनत जेकी आहे न उनजी का इजाज़त आहे। हिकु सुनत आहे गैर मौक़िद, उनखे छॾण में कोई टेंशन न आहे, पढ़ंदव सवाबु ज़्यादा आहे, न पढ़ण में कोई वईद न आहे। ॿी सुनत हूंदी आहे सुनत मौक़िद आहे, जीअं फजर जूं 2 रकातूं सुनत, जीअं ज़ोर जूं 4 रकातूं सुनत पहिरियों, बाद वारियूं 2 सुनत, मगरिब जूं 2 सुनत, इशा जूं 2 सुनत। हाणे इहे जेके सुनतूं आहिनि हे मौक़िद आहिनि, इनखे छॾण जे करे क़यामत ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾोरापो हिन बंदे खे ॾींदो। चाहे इहे अहिड़ियूं सुनतूं आहिनि जंहिंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पूरी ज़िंदगी अंदरि छॾियो ई न आहे। बाक़ी वितर नमाज़ जेके साथी आहिनि न, इशा नमाज़ पढ़ी करे पोइ वितर नथा पढ़नि, हे ग़लति अमल कनि, गुनाहगार थींदा वितर न पढ़ण जे करे। वितर नमाज़ लाज़मी बनायो। यार छा टाइम थो लॻे, इशा नमाज़ जो 4 फ़र्ज़ था पढ़ो न, इन खां बाद में 2 सुनत पढ़ो ऐं 3 वितर पढ़ो, 6 मिंट लॻंदा कुल टोटली। पोइ वञी करे हाणे वञी करे 12 बजे ताईं वञी वियो पंहिंजे कारोबार ते। पर इहे जेको न 5-10 मिंट जेके न उहो मस्जिद में अचो बि था, इशा जो फ़र्ज़ कढी टाइम कढी करे न, त वितर जेको आहे लाज़मी पढ़ो।